वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। मुल्क जी गॾियल सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। काबीना इजलास में आज़ाद कश्मीर जी छिकटाण वारी सूरतहाल ते गौर थींदो। IMF सां नए प्रोग्राम लाइ ॻाल्हियुनि बाबति काबीना खे एतमाद में वरितो वेंदो। अवामी एक्शन कमेटी जा मुतालबा मंजूर। बिजली ऐं अटे जी क़ीमतुनि में वॾी लाथ। वफ़ाक़ी सरकार आज़ाद कश्मीर जे मसइलनि जे हल लाइ 23 अरब रुपयनि जे पैकेज जी मंजूरी ॾेई छॾी। अटे जी क़ीमत में 1100 रुपया घटिताई। आज़ाद कश्मीर में अटे जो फी मण 3100 बदिरां हाणे 2000 रुपयनि में मिलंदो। 100 यूनिट इस्तेमाल कंदड़ बिजली वाहिपेदारनि लाइ फी यूनिट जो अघु 3 रुपया मुक़रर। 100 खां 300 यूनिटुनि ताईं 5 ऐं 300 खां वधीक यूनिट इस्तेमाल कंदड़नि लाइ फी यूनिट जी क़ीमत 6 रुपया मुक़रर कई वई। नोटिफिकेशन जारी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक चौधरी चयो आहे त सस्ती मानी ऐं सस्ती बिजली जे मुतालबनि खां केर बि इनकार नथो करे सघे। केतिरे ई अरसे खां रोल जो शिकार कमनि लाइ आज़ाद कश्मीर जी हुकूमत खे वसीला फ़राहम कया पिया आहिनि। अयूब खान जे लाश खे क़बर मां कढी फाहीअ ते लटकायो वञे। आर्टिकल 6 लॻाइण जी शुरूआत जाली फील्ड मार्शल अयूब खान खां थियणु घुरिजे। आइन जी सभ खां पहिरीं भञकड़ी अयूब खान कई हुई। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त अयूब खान इक़्तिदार लाइ मुल्क ते चढ़ाई कई हुई। बैतुमादी रिथ पास न थी सघी, उन करे गुज़िरियल असेंबली टोड़ी वई। अमरीकी बयानीअ जी जाइ हाणे लंडन प्लान वठी छॾी आहे। ख़्वाजा आसिफ जी तक़रीर दौरान मुख़ालिफ़ दिल मेंबरनि जो ऐवान बि गोड़। ऐं मुल्क में हिन वक़्तु जमहूरियत जो फुक़दान आहे। आइन मुअतल कंदड़ गद्दारीअ जे दायरे में अचे थो। मीडिया ते दबाव आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स बंदि आहे। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ अॻवान उमर अयूब चयो आहे त जंहिं मुल्क में क़ानून जी बालादस्ती न हूंदी उते सीड़पकारी न थींदी। हुकूमत होश खां कमु न वरितो त हालतूं वधीक ख़राब थींदियूं।